नासिक उमरकोट वेझो बस जे टक्कर में मोटरसाइकिल सवार माउ पुट फोत थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर इलियास थरी। जी इलियास, छा तफ़सील आहिनि? उमरकोट जे कुनरी रोड लॻ वारस पेट्रोल पंप वेझो हिकु तेज़ रफ़्तार बस मुसाफ़िर बस मोटरसाइकिल सवारनि ते चढ़ी वई, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार चीबाड़जी ॿ मोटरसाइकिल सवार चीबाड़जी फोत थी विया आहिनि, जिन में हिकु श्रीमती बीखी ज़ाल शहदेव माली ऐं संदसि नौजवान 34 सालनि जो पुटु मुकेश माली शामिल आहिनि, जॾहिं त संदसि हिकु धीअर हीरा नंढड़ी उहा शदीद ज़ख़्मी थी पई आहे। ज़ख़्मियुनि ऐं फोतियुनि खे सिविल अस्पताल उमरकोट पहुचायो वियो आहे, जिते ॿिन्ही फोतियुनि जे लाशनि खे सर्दखाने में रखियो वियो आहे, जिते पोस्टमार्टम जो अमल शुरू थी वियो आहे। जॾहिं त वाक़े वारे वक़्तु मौक़ो वठी बस ड्राइवर मौक़े ताईं फरार थी वियो, जॾहिं त पुलिस वारदात वारी जाइ ते पहुतल आहे। जी इलियास, तव्हांजी महिरबानी।